نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. ہر طرح جی واخان اللہ رب العزت جل جلالہ जे लाइ जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे. हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम हिन धरतीअ ते पहिरियां नबी आया. उन्हनि खां वठी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ताईं जेके आख़िरी नबी आहिनि, उन खां पोइ को बि नबी पैदा न थियो आहे, न थींदो. सभिनी नबियनि ॻाल्हि इहा ई कई आहे त अलाह खां सवा ॿियो को बि इबादत जो लाइक़ु हरगिज़ नाहे. ऐं लखे करोड़े दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि ऐं रसूलनि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवीअ जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू. ऐं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, जीअं त हिकिड़ो मिसाल ॾींदुसि, मौलाना रूमी रहमतुल्लाहि तआला अलैह हिकिड़ो ज़बरदस्त पंहिंजे किताब में मिसाल ॾिनो जेको मूंखे हींअर यादि अचे पियो, तव्हांजे यादि अर्ज़ु करां पियो. त हिकिड़ो शख़्स हो जंहिंखे मां पंहिंजी ज़बान में खणी चवां मिस्टर एतराज़. कुझु माण्हू हूंदा आहिनि न, उहो बसि एतराज़ ई एतराज़ थियो ईअं जो उहो शख़्स वारनि खां वांझियल हो, यानी टिंडर्स मथे ते ठोड़. बाग़ में जॾहिं वियो त ऊन्हारे जी मौसम हुई, पोइ उते अंबड़ियूं वण में मथे लटकियल हुयूं, हिंदाणा हेठि आहे, छो त हिंदाणा अॻु में ईंदा आहिनि, अंब पोइ ईंदा आहिनि. त हिंदाणा तयारु हा, हेॾा वॾा हेठि पिया ज़मीन ते, ज़ाहिर वल थींदी आहे ज़मीन में जेको आहे सो पैदा थींदा आहिनि. ऐं उसूल इहो ई आहे कुदरत जो त अंबड़ियूं जेके आहिनि अंब उहो वणनि में हूंदा आहिनि. त हीअ मिस्टर एतराज़ जॾहिं बाग़ में आयो, ॾिठईं त हिंदाणा, हुनखे एतराज़, हुनजी सोच में एतराज़, हेॾा सारा हिंदाणा हेठि पिया आहिनि, हेतिरियूं अंबड़ियूं वरी मथे लटकियूं पियूं आहिनि. ख़ुदा जी कुदरत को हवा जो झोंको हलियो तो हिकिड़ी अंबड़ी निकिरे थी, जीअं जो टुटी ऐं हमरा जी ठोड़ शरीफ़ में अचे जॾहिं लॻी त छा था महसूसु कयो त हुन सां छा थियो हूंदो. हाली त मां सम्झां थो 12 न त 7 तबक़ ज़रूरु हुनजा रोशन थी विया हूंदा. जॾहिं फेराटी खाई हेठि वेठो त हथ हुनजा हिंदाणे ते पिया, हिंदाणे खे बि ॾिसे पियो, अंबड़ी खे बि ॾिसे पियो. पोइ चए पियो चङो थियो जो हीउ न हुयो मथे, जे हीउ मथे हुजे हा, इहो हले हा त पोइ छा थिए हा. तंहिंजे करे मुंहिंजो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त मिस्टर एतराज़ न थियो. माण्हू ॿिनि जॻहियुनि ते छो थो घुमे, चैन ते छो नथो घुमे, सभु जानवर चैन ते आहिनि, एतराज़. माण्हू जेको आहे सो खाए एतिरो छो थो, जानवर सॼो ॾींहुं खाईंदा आहिनि, एतराज़. माण्हू खे मथे ते वार छो आहिनि, जानवरनि खे सॼे जिस्म ते वॾा वॾा वार आहिनि, एतराज़. उहो अलाह जा बाना, कॾहिं बर्दाश्त बि त सिखो न, हीअं न हुजे, हीअं हुजे, हीअं. बाबा क़यामत जूं निशानियूं आहिनि. जी हा, छा क़यामत खां तव्हां आज़ादु रहंदव, तव्हां ते बि अचणी आहे, मूं ते बि अचणी आहे. त निशानियुनि मां मुराद इहा आहे त तव्हां तयारी कयो, ईअं थियण वारो आहे. एतराज़ न कयो, सब्र कयो. पंहिंजे महबूब मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रामीन खे ॿुधो, साईं जन छा फ़रमायो, ऐं उनखे आईनो बणायो. फ़रामीन मुस्तफ़ा खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो पाण खे ॾिसो, किथे इहा शइ मुंहिंजे अंदरि त न अचे वई आहे, अचे वई आहे तौबा ताइब थियो, नाहे आई त शुक्र अदा कयो, अलाह खां पनाह घुरो त इन खां मां बचां बुराई खां. सो अॼु असां क़यामत जी निशानियुनि मां हिकु निशानी फ़हाशी आम थी वेंदी. इन जे बाबति नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम छा इरशाद फ़रमायो, ऐं अल्लाह तबारक व तआला क़ुरान में फ़हाशी जे बाबति छा इरशाद फ़रमायो आहे, ऐं फ़हाशी सां दुनियावी ऐं उख़रवी नुक़सानात कहिड़ा थियनि था, ऐं इन खां बचण जा केॾा इनामात आहिनि. इन मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ असां सिंध जे हिकु जय्यद आलिम दीन, असांजा बहितरीनु प्यारो दोस्त बि आहे. ऐं मां नालो वठंदुमि, मां छड़ो इशारो ॾींदुमि, तव्हां सम्झी वेंदो, खिलणो माण्हू ऐं मोहबती माण्हू, जंहिंजे चहिरे में हमेशह मुर्क रहे थी. अलाह पाक उनजी मुर्क खे अञा वधीक वधाए. मां त चाहींदो आहियां त कोशिशि करियां त रोज़ानो हिनखे घुरायां, पर ॾाढो ॾिंघो आहे, टाइम घटि ॾींदो आहे, ऐं जॾहिं बि ॾींदो आहे त मर्ज़ी जो टाइम. मालिक आहे, छो त असांजे दिलनि ते जो राज आहे. अलाह पाक अञा वधीक हिन मोहबती माण्हू खे इज़त अता फ़रमाए. ज़ाहिर आहे दिलनि ते राज करणु आसान न आहे, दिलनि ते राज उहो ई कंदो आहे जंहिंजा अख़लाक़ अलाह तबारक व तआला बुलंद कया हुजनि. बहितरीनु आलिम दीन, ज़बरदस्त गुफ़्तगू करण वारा, क़ादिरुल कलाम,
معروف عالم دین اساں کھوڑ سارے پروگرامن میں تاں جن جو زیارت بھی کئی ہے گفتگو بدھی ہے علامہ نعمت اللہ سیفی صاحب السلام علیکم وعلیکم السلام اوان جی مہربانی اوان پروگرام میں تشریف وٹھی آیا اللہ پاک اوان جے حسن کے اوان جے ان علم کے اञا ودیک برکتن سے نوازے اساں وٹ ماشاء اللہ تبارک و تعالیٰ سندھ جی دل کراچی کراچی میں اللہ پاک جے سونا سونا آواز پیدا کیا ہن دھرتی جا بہترین فرزند سونے آواز سے نوازل پیارا ثنا خان کھوڑ سارے پروگرامن میں تا انہن کھا میں نعتوں بدھیوں ہیں ماشاء اللہ تبارک و تعالیٰ اج اساں پروگرام میں وری تشریف وٹھی آیا محترم محمد اویس رضا قادری السلام علیکم وعلیکم السلام آپ کا شکریہ آپ ہمارے پروگرام تشریف لائے سو ناظرین اوان جے علم میں اساں جی روایت اساں پنج پروگرام جی باضابطہ شروعات اللہ تبارک و تعالیٰ ان جے محبوب علیہ الصلوۃ والسلام جی واکھاڻ سان کندا آहियूं اچو त محمد اویس رضا قادری کا نعت رسول پاک صلی اللہ علیہ وآلہ وسلم ॿुधूं مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا مجھ پہ بھی چشم کرم مجھ پہ بھی چشم کرم ہے میرے آقا کرنا مجھ پہ بھی چشم کرم ہے میرے آقا کرنا حق تو میرا بھی ہے حق تو میرا بھی ہے رحمت کا تقاضا کرنا مجھ پہ بھی چشم کرم تو کسی کو بھی اٹھاتا نہیں اپنے در سے تو کسی کو بھی اٹھاتا نہیں اپنے در سے کہ تیری شان آقا کہ تیری شان کے شان یا نہیں ایسا کرنا کہ تیری شان کے شان یا نہیں ایسا کرنا مجھ پہ بھی چشم کرم یہ تیری شان ہے اے آمنہ کے در یتیم یہ تیری شان ہے اے آمنہ کے در یتیم ساری امت کی شفاعت تنہا کرنا ساری امت کی شفاعت تنہا کرنا مجھ پہ بھی چشم کرم مجھ پہ محشر میں نصیر کی نظر پڑ گئی مجھ پہ محشر میں نصیر کی نظر پڑ
کہنے والے اسے کہتے ہیں خدا کا کرنا، کہنے والے اسے کہتے ہیں خدا کا کرنا، مجھ پہ بھی چشم کرم اے میرے آقا کرنا، حق تو میرا بھی ہے رحمت کا تقاضا کرنا۔ ماشاء اللہ تبارک و تعالیٰ تمام بہترین انداز میں محترم محمد اویس رضا قادری صاحب نعت رسول پاک صلی اللہ علیہ وسلم جا نظرانہ پیش کرن جی بارگاہ رسالت اعلیٰ صاحبہ صلاۃ والسلام میں سعی یہ احسن حاصل کئی۔ اللہ تبارک و تعالیٰ جی بارگاہ میں دعا ہے اللہ رب العزت جل جلالہ ان نوجوان جی آواز میں نہ ودیک برکتوں عطا فرمائے۔ سو ناظرین چوتا جو کہ موضوع تے گفتگو جو آغاز کریوں علامہ صاحب سے۔ علامہ صاحب سب کھاں پہریاں چاہیندوست اللہ تبارک و تعالیٰ جے محبوب اللہ جے آخری نبی تمام نبیین جے سردار حضرت محمد صلی اللہ علیہ وآلہ وسلم سیدہ سائن بی بی فاطمہ جے بابا سائیں حضرات حسنین کریمین رضوان اللہ علیہم اجمعین جے نانا سائیں چھا ارشاد فرمایو فحاشی جے بابت قیامت جے نشانن مجا؟ نحمد و نصلی و نسلم علی سید الانبیاء والمرسلین، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ ان الذین یحبون ان تشیع الفاحشۃ فی الذین آمنوا لہم عذاب علیم فی الدنیا والآخرہ واللہ یعلم وانتم لا تعلمون۔ بے شک آمنت باللہ صدق اللہ العظیم۔ علامہ صاحب الحمدللہ ثم الحمدللہ، اللہ تبارک و تعالی جل جلالہ و منالہ جا بے شمار احسانات جائیں مالک کائنات خالق کائنات تواں اساں کے صحت تندرستی عافیت سلامتی عطا فرمائی ہے۔ شکر یقیناً اوہاں جا ہی پروگرام تواں وقتاً فوقتاً اساں کے مدعو کیو تھا، اساں کھاں تاں کے شکایت بھی ضرور ہے پر دنیا داری بھی ہے ان کے بھی منہ ڈیڑو پوے تو کوشش کندا آहियूं त कंहिं बि तरीक़े सां छो त अवां जो ही सिलसिलो जेको आहे मूंखे त तमामु घणो पसंदि आहे ऐं कंहिं वक़्त में इहा मुंहिंजी ख़्वाहिश बि हुई त ख़ुदा करे को अहिड़ो प्रोग्राम तसलसुल सां हले जंहिंमें इहे शयूं वाज़े थियनि ऐं क़यामत जूं निशानियूं बयानु करणु को हर्ज कोन्हे को इन जे ज़रिए सां मक़सूद असांजी इस्लाह आहे त इस्लाह कयूं असां दोस्तनि ताईं पैगाम पहुचायूं त जीअं वक़्त खां पहिरियां जॾहिं बि माण्हू कंहिं सफ़र ते रवानो थींदो आहे त तयारी अॻ में थींदी आहे न। त इन जे करे हिन चैनल जे ज़रिए सां अव्हां जे साथ सां अव्हां जे इन दोस्तनि जे सिंध टीवीअ जे दोस्तनि जे साथ सां हे प्रोग्राम हले पियो ऐं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम हले पियो। उलमा इकराम अचनि था बयान कनि था क़ुरान करीम जी रोशनीअ में अहादीस मुबारका जी रोशनीअ में। तंहिंजे करे बाक़ी दुनिया छा पई चवे दुनियादार छा पिया चवनि इन खे ॾिसणो ई कोन्हे को। हक़ीक़त करे पुछो न त असां जा अकाबरीन बल्कि मुंहिंजा उस्ताद साहिबान त हमेशह इहो फरमाईंदा हुआ त जेकॾहिं असां रुॻो माण्हुनि जे चवण ते लॻंदासीं न त पोइ त इहो को कमु थींदो ई कोन। अल्लामा रूमी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी ज़बरदस्त हिकायत लिखी आहे, पोइ इन खां अॻिते मां पंहिंजे मौज़ूअ ते हलां थो तव्हांखे थोरो अर्ज़ु कंदो हलां। तव्हां हदीस मुबारका पुछी आहे मां वक़्तु थियो आहे नंढड़ी साईअ जो माशाअल्लाह तव्हांजी गुफ़्तगू एॾी वणंदड़ आहे जो वक़्त जी ख़बर नथी पए पई। नाज़रीन नंढड़ी साईअ जो वक़्तु आहे, कमर्शियल ब्रेक वठूं था, असां जो था वापसि वरूं अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी बात।
भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। ऐं अॼु असां अल्लामा साहब बहितरीन क़यामत जी निशानियुनि मां हिकु निशानी आहे त महबूबन करीमन अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त क़यामत वेझो ईंदी त फ़ाशी आम थी वेंदी। साईं जन क़ुरान पाक जी तिलावत कई आहे, मगर मसनवी मौलाना रूमी रहमतुल्लाह जी मसनवी या ॿिए कंहिं किताब मां, बहरहाल मौलाना रूमी रहमतुल्लाह जो हिकिड़ो जेको आहे सो तहरीर रक़म थियल का वाक़ियो ॿुधाइनि था पिया, छो त ॿुधो जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह सां मूं अर्ज़ु पे कयो त हीअ दुनिया छा पई चए, दुनिया छा थी चवे, दुनिया कीअं थी ॾिसे। जेकॾहिं असां इन्हनि शयुनि ते लॻंदासीं त असां कुझु बि कोन करे सघंदासीं। हमेशह माण्हू पंहिंजे हदफ़ खे ॾिसे त मां छा पियो कयां ऐं मूंखे छा करणु घुरिजे। दुनियादारनि जा एतिराज़ात इहो हिकिड़ो फितरी अमल आहे, को कीअं चवंदो को कीअं चवंदो। मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जिन हिकिड़ी हिकायत लिखी आहे त हिकिड़ो शख़्स हुजे, उहो सुवारीअ ते पंहिंजे ते वञे पियो, उन सां गॾु हुनजो नंढड़ो पुटु बि हुजे। पंहिंजी सुवारी वञनि, गॾु हुयो जेको आहे सुवारी अॻ में इहा हूंदी गॾु या घोड़ो, गॾु उन्हनि वटि सुवारीअ जे लाइ हुयो। त उहो शख़्स गॾु ते चढ़ियो वञे पियो, उनजो पुटु जेको आहे त प्यादो पियो वञे। त हिकिड़े शख़्स ॾिसी चयो यार केॾो अजीब शख़्स आहे, गैर निसाबी किताबनि जे अंदरि मौजूदु हो, केॾो अजीब शख़्स आहे। ऐं पाण जेको आहे सुवारीअ ते चढ़ियो वेठो आहे ऐं ॿारड़े खां पंधु करायूं पियो वञे। हिन वरी छा कयो त पंहिंजे ॿारड़े खे बि, माना हुन छोकिरे खे पुट खे बि चाढ़ी ऐं पाण बि जेको आहे वरी अॻिते विया त हिकिड़े शख़्स चयो त केॾो अजीब मामिलो आहे जो ॿई जेको आहे त सुवारीअ ते चढ़िया बीठा आहिनि ऐं हिननि खे त को अहसासु ई सुवारीअ जो कोन्हे को। वरी जेको आहे त लथा, वरी पुट खे चाढ़ी पाण प्यादल हलियो, वरी अॻिते हलियो त कंहिं चयो त अजीब क़िस्म जो माण्हू आहे, पाण माना कुराड़ो थी करे पंधु पियो वञे ऐं हो छोकिरो नौजवान आहे, भला उनखे त थियणु घुरिजे हा, ऐं उहो सुवारीअ ते चढ़ियो वेठो आहे पाण पंधु। हिननि ॿिन्हिनि छा कयो, सलाह करे खणी गॾा खे खयूं कुल्हे ते, गॾा ते खयूं। जीअं जो गॾा खे खयूं त अचे जो दरिया तां शाख हुई, नहर हुई, उन तां जो टपिया त गॾा जो बद कयो त वञी पाणीअ में किरियो। सो मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जिन ईअं फरमायो त जेकॾहिं दुनिया वारनि जे चवण ते लॻंदो त पोइ इहा जेके हाईदई सुवारी आहिनि इहा बि विञाए छॾींदो। तंहिंजे करे अल्लाह सां मिस्टर एतिराज़ खे छॾे ॾियूं, असां पंहिंजे कम खे वठूं। असांजे लाइ बहितर इहो ई आहे त असां पंहिंजे कम खे वठूं त पाण छा पिया कयूं ऐं असांखे छा करणु घुरिजे। अल्लाह तबारक तआला जल्ल जलालुहु अम्मा नालो क़ुरान करीम में फरमाए त इन्नल लज़ीन युहिब्बून अन तशिअल फ़ाहिशत, बेशक उहे माण्हू जेके इन शइ खे पसंदि कनि था त हू इशाअत कनि, फैलाइनि फ़हाइशीअ खे फिल लज़ीना आमनू, ईमान वारनि में फ़हाइशीअ खे फैलाइनि, बुराईअ खे फैलाइनि। उहे इन शइ जी कोशिशि कनि पिया, इन शइ जी इशाअत में लॻा पिया आहिनि, तशहीर में लॻा पिया आहिनि त हू कंहिं बि तरीक़े सां ईमान वारनि में फ़हाइशीअ खे फैलाइनि, बदकारीअ खे फैलाइनि, बुराईअ खे फैलाइनि। अल्लाह फरमायो त हाणे इहा इन्हनि जी ख़्वाहिश आहे त इहे था चाहिनि त इहा फ़हाइशी फैलिजे। ऐं अल्लाह इन्नल्लाह ला युहिब्बुल फ़ाहिश, अल्लाह फ़हाइशीअ खे पसंदि ई कोन थो करे। अल्लाह पाक आहे, इन्नल्लाह तय्यिबुन व युहिब्बु तय्यिबात, अल्लाह पाक आहे, पाकीज़ा शयुनि खे पसंदि करे थो। त जेके शख़्स इन कोशिश में आहिनि, इन साईअ में आहिनि त असां इन बुराईअ खे ईमान वारनि में फैलायूं। हिकु त बुराई कंहिं बुराईअ वारी जॻह ते हुजे तॾहिं बि बुरी आहे, पर वरी इन बुराईअ खे असां ईमान वारनि में फैलायूं, इहो अञा बुरो अमल आहे। माना उन्हनि माण्हुनि में जेके परहेज़गार ऐं मुत्तक़ी आहिनि, जेके ईमान वारा आहिनि, जेके अल्लाह ऐं उन जे रसूल जे अहकामनि ते ज़िंदगी गुज़ारण वारा आहिनि, हाणे ही शख़्स चाहिनि था त इन्हनि में इहा बुराई फैलिजे। अल्लाह फरमायो त जेकॾहिं इहा कोशिशि कनि था त इन्हनि में बुराई फैलिजे त अल्लाह फरमाए लहुम अज़ाबुन अलीमुन फिद दुनिया, उन्हनि जे लाइ वल आख़िरत, दुनिया ऐं आख़िरत में उन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब। अलीम चइबो आहे दर्दनाक अज़ाब खे, यानी एॾो दर्दनाक अज़ाब जंहिंजो हू तसवुर बि कोन था करे सघनि। त
त हिननि ते इन जी केतिरी गिरफ़्त थींदी, केतिरी पकड़ थींदी। अलामा साहब, असां हक़ीक़त आहे त इन्हनि शयुनि खे सोचूं कोन था। ही अॼु मुआशिरे जे अंदरि जेके बुरायूं फैलजंदियूं वञनि थियूं, ॾींहों ॾींहुं ॾिसूं पिया, हर तरह जी बुराई। पहिरीं ॻाल्हि इहा त को बुराई जी तारीफ़ में कहिड़ियूं शयूं अचनि थियूं? कूड़ बुराई आहे, ग़लति बयानी बुराई आहे, ठगी बुराई आहे, मिलावट बुराई आहे, उन खां अलावा चोरी, ज़ना, बदकारी, इहे सभु जेके आहिनि बुराईअ जे ज़ुम्न में अचनि थियूं शयूं। नेकीअ खे छॾे ॾियणु, हालांकि असांखे हुकुम छा आहे? असांखे हुकुम त इहो आहे त असां रसूल क़ुरान करीम में अल्लाह तबारक ताला फरमाए कुंतुम खैर उम्मत उखरिजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। तव्हां बहितरीनु उम्मत आहियो इन जे करे जो तव्हां नेकीअ जो हुकुम ॾियो, बुराईअ खां मना कयो। पर अॼु मुस्लमान सॾाइण वारो माण्हू हुजे, मुस्लमानियत जी दावा करण वारो हुजे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवण वारो हुजे, ऐं उहो वरी फैलाए बुराईअ खे, त अल्लाह तबारक ताला फरमाए थो त जेकॾहिं इहे बुराईअ खे चाहिनि था त ईमान वारनि में फैलायूं, त पोइ उहो मूं रब जो बि ऐलान ॿुधी छॾनि त लहुम अज़ाबुन अलीमुन फिद दुनिया वल आख़िरा, उन्हनि जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में दर्दनाक अज़ाब आहे। वल्लाहु यअलमु अंतुम ला तअलमून, ऐं अल्लाह इन शइ खे ॼाणे थो, तव्हां नथा ॼाणियो। महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त बुराई छा आहे ऐं इन बुराईअ जी जेकी तशहीर करणु आहे ऐं इन जे लाइ क़यामत जे क़ुर्बे क़यामत थींदो त इहा तमामु आम थी वेंदी। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे, फरमाइनि था त अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल्लाह ला युहिब्बुल फहश व तफहुश, अल्लाह न इन बुराईअ खे, फहाशिय खे पसंदि थो करे, इन खे करण खे, न इन जे फैलाइण खे, न इन जे करण खे, न वरी इन जे फैलाइण खे। ई वरी ॿिए अल्फाज़ इन जा आहिनि औ यबग़िदुल फाहिश वल मुतफहिश, अल्लाह इन बुराई कंदड़ ते बि गज़बनाक थिए थो, गुस्सो बदकारी कंदड़ ते, ऐं इन जे फैलाईंदड़ ते बि अल्लाह नाराज़ थो थिए। इहे हदीस मुबारक जा अल्फाज़ आहिनि त अल्लाह उन्हनि शख़्सनि खां नाराज़ थो थिए। ऐं महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया क़ाल वला तक़ूमु अस्साअत हत्ता यज़हरल फहश वल फाहिश फहश वल फाहिश, महबूब ने फरमायो त क़यामत तेसीं ताईं क़ाइमु न थींदी जेसीं ताईं इहा फहाशी आम कई वञे ऐं इन खे आम फैलायो वञे। अल्लाह साहब, अॼु असां ॾिसूं था त हर बुराई असां में मौजूदु आहे। ॾाढो अफ़सोस थींदो आहे इन ॻाल्हि ते मूंखे त अॼु असां कहिड़ी सिमत में वञूं पिया। मां नथो सम्झां त असां में कूड़ न हुजे, असां में ठगी न हुजे, असां में धोखेबाज़ी न हुजे, असां में का मां इहो कोन नथो चई सघां त को अहिड़ो अमल जेको बुराईअ जे ज़ुम्न में अचे ऐं उहो मुस्लमाननि में मौजूदु न हुजे। ही त सदको आहे अल्लाह जे महबूब जो अल्लाह तबारक ताला फरमाए त महबूब तूं इन्हनि में मौजूदु आहीं जो मां इन्हनि खे कुझु चवां कोन, मां कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फ़ीहिम, महबूब अल्लाह जो इहो शान ई कोन्हे को जो तुंहिंजे हूंदे इन्हनि खे कंहिं मुसीबत में मुब्तला करे। हालांकि तकलीफ़ूं अचनि पिया थियूं, मुसीबतूं अचनि पिया थियूं, पर इहे अज़ाब कोन्हे। अल्लामा साहब, अज़ाब अञा ॿी शइ आहे। अज़ाब इहो हुयो जो तव्हां क़ुरान करीम खे खणी ॾिसो, ॿिए खे छॾियो, हदीसुनि खे छॾियो, तव्हां उलमा जे कौलनि खे छॾियो, अक़वालनि खे छॾियो, पर क़ुरान करीम जीअं लूती क़ौम ते जॾहिं अज़ाब थियो त उन्हनि जी जॾहिं ॻोठ जी उन खिते जी पूरी जो चकी खणी जॾहिं जिब्रील अमीन पंहिंजे पर ते वियो त मथे आसमान वारनि उन्हनि जूं रड़ियूं ॿुधियूं पिए ऐं उतां खां उन्हनि खे ऊंधे भर किराए वियो, उन्हनि जे मथां पथर वसाया विया, उन्हनि जे मथां अज़ाब दर्दनाक अज़ाब कया विया। अल्लाह असांखे इन शइ खां ॾाढो महफ़ूज़ रखियो आहे। हालांकि ही महबूब जे सदके आहे, न त असांखे थोरी घणी तंबीह थिए थी जो क़ुरान करीम में फरमायो त वला युज़ीक़न्नहुम मिनल अज़ाबिल अदना दूनल अज़ाबिल अकबर लअल्लहुम यरजिऊन। असां कंहिं वॾी मुसीबत मोकिलण खां पहिरियां तव्हांखे नंढियुनि नंढियुनि तकलीफ़ुनि में
इन जे करे विझूं था जो जीअं तव्हां पंहिंजे रब ॾे रुजू कयो, पंहिंजे रब ॾे मोटो, त असांखे फहाशी फैलाइणु न घुरिजे, बल्कि असांखे इन खां बचाव करणु घुरिजे। अॼु मुआशिरे जे अंदरि ॾींहों ॾींहुं फहाशी वधंदी पई वञे, अख़लाक़ी तरह सां असांजा अख़लाक एॾा माना पस्त थी विया आहिनि जो न नंढे वॾे जी तमीज़ रही आहे, न शागिर्द उस्ताद जी तमीज़ रही आहे, न पीउ पुट जे माना दरमियान का तमीज़ रही आहे, न माउ धीउ जे दरमियान का तमीज़ रही आहे, न रिश्तेदार जी रिश्तेदार जे दरमियान का जेको आहे त लिहाज़ रहियो आहे। इहे सभु इन फहाशीअ में आहिनि ऐं इन जे कराइण ते असांखे केरु पियो उभारे? अल्लाह तबारक ताला फरमायो त अश-शैतान याइदुकुमुल फ़क़्र व यअमुरुकुम बिल फ़हशा। इहो शैतान जेको आहे तव्हांखे मोहताजीअ खां टिजारे, तव्हांखे फहाशी करण ते उभारे पियो। अल्लाह हमेशा असांजी रहनुमाई फरमाई महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां त असां इन्हनि शयुनि खां पंहिंजो पाण खे बचायूं, महफ़ूज़ कयूं। अल्लामा साहब जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे न बचायोसीं, न महफ़ूज़ कयोसीं, त यकीनन पोइ उहो वक़्तु ईंदो जॾहिं असां खां इन शइ जे बारे में पुछा कई वेंदी, हिकु हिकु नेमत जे बारे में पुछा कई वेंदी, पोइ असां कहिड़ो जवाबु ॾींदासीं। हालांकि ॾिसो हिन महिल नमाज़ूं असां ज़ाया पिया कयूं, नमाज़ुनि जो ज़ाया करणु ॿिए हिकिड़े क़िस्म जी फहाशी आहे, बुराई आहे। जेकॾहिं असां नमाज़ुनि खे क़ाइमु रखूं त यकीनन अल्लाह जे कलाम हिन ॻाल्हि ते निशानदी करे छॾी आहे त इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, त बेशक इहा नमाज़ तव्हांखे बेहयाइनि ऐं बुछड़ाईअ जे कमनि खां रोकींदी। असां नमाज़ क़ाइमु कोन था कयूं। मुनकर मुराद बुरायूं, माना फहाशी जेका आहे बदकारी बदफेली इन्हनि अरबी में फहाशी चइजे थो, त नमाज़ जेका आहे तव्हांखे उहा बदकारी खां बदफेली खां बि बचाए थी ऐं गुनाहनि जे कम खां, गुनाहनि जे कमनि खां बि बचाए थी। यानी अल्लाह तबारक ताला असांखे इलाज त ॾिनो आहे न, त इलाज ई आहे इन जो त असां नमाज़ खे क़ाइमु रखूं त असां बदकारनि खां ऐं बेहयाइनि खां, बदनसीबनि नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशंस जे थ्रू ऑफ या जेके अहिड़े क़िस्म जा नामियात जेके लादीन क़ुवतूं आहिनि उन्हनि सभिनी जो टारगेट बि नमाज़ आहे। त नमाज़ छो था पढ़ो, नमाज़ में छा रखियो आहे, नमाज़ सां न मिलंदो, यानी उन्हनि खे हालांकि ईमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाया मोमिन ऐं काफ़िर जे दरमियान फ़र्क़ु करण वारी शइ नमाज़ आहे। हिकु ॿियो त इन जो वॾे में वॾो जेको अॼु हिकिड़ो मसइलो आहे असांजा नाज़रीन सामाईन ॿुधी रहिया आहिनि त इन सलात आहे तन्हा नहा यानी रोके थी छाखां अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेहयाई खां बि नमाज़ रोके थी, यानी बदकारी जे कम खां बदफेली खां ऐं गुनाहनि खां बि रोके थी पई। हाणे उन्हनि जेके लादीन क़ुवतूं आहिनि जेके नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे ज़रिए सां असां वटि इंटरप्शन कनि थियूं पियूं असांजे मुल्क जे अंदरि अवाम में, पहिरियों टारगेट उनजो नमाज़ आहे। छा थींदो आहे नमाज़ सां, नमाज़ एतिरो ज़ोर छो था ॾियो इंसानी भलाई जो, मतिलबु त नमाज़ उनखे ख़बर आहे त नमाज़ खां पोइ थींदा त फहाशी फैलबी, जे नमाज़ी हूंदा त हिन में फहाशी न फैलबी। ज़ाहिर आहे हाणे ॾिसो न हिकिड़ो माण्हू नमाज़ी आहे उहो हर टाइम पाकाईअ जो ख़्यालु रखंदो, बावज़ू रहंदो, पलीतीअ खां परे रहंदो ऐं कपिड़ा पाक रखंदो ऐं उन खां अलावा वरी उनखे इहा ई शइ इन खां रोकींदी त यार नमाज़ बि पढ़ी, बुराईअ जा कम बि करी, नमाज़ बि पढ़ी, बदकारीअ जा कम बि करी, नमाज़ पढ़ी, मिलावट बि करी, नमाज़ पढ़ी। हालांकि इहो चयो वेंदो आहे त इहे जेके नमाज़ पढ़नि था इहे त अञा वधीक जेके आहिनि त उहे बुरायूं पिया कनि। अल्हम्दुलिल्लाह ईअं कोन्हे को, नमाज़ जेके पढ़नि था, जेके नमाज़ पढ़नि था, हिकु त नमाज़ पढ़ी कीअं वेंदी आहे, नमाज़ पढ़बी कीअं आहे, नमाज़ दिलि जे उन हुज़ूर सां पढ़े न इंसान, त नमाज़ बिल्कुलु इनखे ईअं न चओ त नमाज़ी वधीक ॾोहनि में मुलविस, बल्कि ईअं चओ त ॾोहारिनि नमाज़ पढ़णु शुरू कई आहे, ॾोहारिनि नमाज़ पंहिंजे डिफेंस लाइ नमाज़ पढ़नि था। नमाज़ी कॾहिं ॾोहारी न हूंदो, ॾोहारी नमाज़ पढ़े थो। नाज़रीन वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो, नंढड़ी साई था वठूं। असांजो प्रोग्राम वञी करे 2 हिसा कंप्लीट थी विया, 2 भाङे 3 बाक़ी आख़िरी हिसो बचियो आहे, नंढड़ो कमर्शियल ब्रेक आहे। असांजो त वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जे वाट, असांजो त वापसि वरूं।
मलिकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम रोशनी जी वाट। ऐं अॼु असां इन मौज़ू ते ॻाल्हायूं पिया त नबी करीम अलैहिस्सलाम इरशाद फ़रमायो त क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में फ़हाशी फैलिजी वेंदी। अल्लामा साहब इन मौज़ू ते बहितरीनु गुफ़्तगू फ़रमाए रहिया आहिनि। अल्लामा साहब, मां हिकिड़ो सुवालु ज़हन में अचे पियो। ओॾां अल्लाह तबारक व तआला इरशाद फ़रमायो त वमा कान अल्लाहु लियुअज़िबहुम व अंत फ़ीहिम, ए महबूबी अल्लाह जो शान न आहे जो जंहिंमें तव्हां हुजो उन्हनि ते अज़ाब नाज़िल करे। ऐं हिन आयत में अल्लाह फ़रमायो अज़ाबुन अलीमुन फ़ि दुनिया वल आख़िरा, हिननि जे दुनिया में बि अज़ाब नाज़िल थींदो हिन ते, आख़िरत में बि। आख़िरत जो अज़ाब त उहो त हक़ आहे, उनजो इनकार न। दुनिया में बि अज़ाब ईंदो। इन जो मतिलबु छा त इहो हुज़ूर अलैहिस्सलाम जंहिंजी साए मां, उन्हनि जी रहमत मां निकिरंदा त अज़ाब ईंदो, या हूंदा बि हुज़ूर जे साए में पोइ अज़ाब ईंदो? इहो छा मक़सदु? बिस्मिल्लाह रहमान। अल्लामा साहब, तव्हां हिकिड़ो बहितरीनु सुवालु कयो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रहमत ऐं रहमत जो हक़दार बणिजणु, ऐं उन जे लाइ इहो छा आहे, ईमान ज़रूरी आहे। माना ईमान वारो हुजे। ऐं ईमान जे लाइ जेके शर्तो शराइत आहिनि, ईमान हक़ीक़ी कॾहिं थींदो आहे, रुगो ईअं कोन्हे। छो त उलमा इकराम फरमायो आहे त इहा हिकिड़ी हदीस आहे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सदको आहे त मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह फहुव दख़लुल जन्नह, जेको शख़्स ला इलाहा इल्लल्लाह पढ़े थो उहो जन्नत में दाख़िल थी वञे। पर इन ला इलाहा इल्लल्लाह चवण सां हू अज़ाब खां पंहिंजो पाण खे बचाए कोन थो सघे, बल्कि इन जो मुस्तहिक़, जन्नत जो मुस्तहिक़ त थी थो वञे। ला इलाहा इल्लल्लाह चवण सां जन्नत जो हक़दार बणिजे थो, पर जहन्नम खां बचण जे लाइ हिन खे अमल ते अचिणो पवंदो ऐं अमल करिणो पवंदो, तॾहिं हू जहन्नम जे अज़ाब खां पंहिंजो पाण खे बचाईंदो। जन्नत मिलण, ॿियो दोज़ख मिलण। जन्नत मिलण जो इस्तिहक़ाक़ त ला इलाहा इल्लल्लाह चवण सां थी वियो, पर हाणे जहन्नम खां बचण जे लाइ ला इलाहा इल्लल्लाह खे पंहिंजी ज़िंदगी ते नाफ़िज़ करणु आहे। जेसीं ताईं इहो नाफ़िज़ न कंदो तेसीं ताईं इन खां कोन बचंदो। बाक़ी रहियो मसइलो इहो त फ़ि दुनिया जेको अज़ाब आहे ऐं आख़िरत जो अज़ाब, इन में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। दुनिया जे अंदरि उनखे अज़ाब जो मक़सदु आहे त उनजी रुसवाई थींदी, उहो ज़लील थींदो, माण्हुनि जे नज़रनि में ऐं उनजी का इज़त कोन रहंदी, को एतिराम कोन रहंदो। जेको बि शख़्स चेहरे मां नूर ख़तम थी वेंदो, चेहरे मां नूर ख़तम थी वेंदो, बिल्कुलु उमर मां बरकत ख़तम थी वेंदी, रिज़्क़ मां बरकत ख़तम थी वेंदी, हर तरह सां हू परेशानियुनि में मुब्तला रहंदो। ऐं को बि बल्कि ॿियो छॾियो, हुनखे को दिली सुकून ई कोन हूंदो। पाण खे बि हुनखे को दिली सुकून कोन हूंदो त को मां ही जेको कमु कयां पियो त मूंखे को इन जो जेको आहे त सुकून आहे ऐं मां भला कमु पियो कयां। तंहिंजे करे इहो इन जे लाइ दुनिया में ई अज़ाब आहे जो हू इहा करण खां पोइ पंहिंजो पाण ते ई मलामत कंदो, बेचैनीअ में रहंदो। तंहिंजे करे असां खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त तव्हां इन्हनि शयुनि खां बचो ऐं बचण जो हुकुम कयो वियो। ऐं ही क़यामत, क़ुर्ब क़यामत में थींदो। अल्लामा साहब, हिन महिल फ़हाइशूं जेके फैलिजंदियूं वञनि थियूं, उन्हनि में सभ खां अॻ में असांजा वॾड़ा चवंदा हुआ त अहिड़ो वक़्तु ईंदो जो घर घर में कंजरी नचंदी, घर घर में कंजरी नचंदी। यार कंजरी कीअं ईंदी, कीअं कंजरी नचंदी? पोइ इहे टेलीविज़न जे ज़रिए सां इहे ड्रामा, इहे फिल्मूं, इहे फ़हाइशी, घरनि में मीडिया जे ज़रिए सां अचणु शुरू थी वई। ऐं उहे बाक़ाइदा फ़हाइशी एतिरी फैली जो इहा गैरत न रही। पीउ बि उते वेठो आहे, धीउ बि उते वेठी आहे, घरवारी बि उते वेठी आहे, भेण बि उते वेठी आहे, ऐं उहे वॾा उन मां जेको आहे त लुत्फ़ अंदोज़ पिया माण्हू थियनि ऐं इहो कोन पिया सम्झनि त गैरत अहमियत छा हूंदी आहे। इहो माण्हू जेकॾहिं ज़ाहिरी तरह सां भला असांजे साम्हूं अहिड़ो अमल करे, अल्लामा साहब मूंखे मुंहिंजो ज़मीर इहा इजाज़त कोन थो ॾिए जो मां टेलीविज़न ते वेही करे अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायां। न त हक़ीक़त इहा आहे त भला जेकॾहिं जेको अमल हीरो हीरोइन जो ॾेखारियो वञे थो, किरदारु ॾेखारियो वञे थो, इहो भला ज़ाहिर ज़िंदगीअ में जेकॾहिं असांजे कंहिं न्याणीअ सां, कंहिं भेण सां या कंहिं जे घरवारीअ सां को ज़िंदगीअ में ईअं करे, पर उहो त अलॻि ॻाल्हि आहे, दरवाज़े जे ॿाहिरां कोई करे
दरवाज़े जे कंहिंजे इज़तदार माण्हू जे दरवाज़े जे ॿाहिरां बीह करे त को मर्द खे औरत खे उनखे बर्दाश्त कोन कबो। हे छा थो करे असांजे दर जे साम्हूं? बर्दाश्त कोन केरु कबो। थींदो आहे तूं? ईअं त जॾहिं इहा शइ असांखां बर्दाश्त कोन थी थिए त हुते ए मुस्लमान तुंहिंजी गैरत काॾे वई आहे, हुते तोखे गैरत छो नथी थिए? पोइ इहा ॻाल्हि सम्झ में आई त यार इहो वॾड़नि जेको चयो हुयो न त इहो वाक़ई हक़ीक़त आहे त अॼु घर घर में उहे गाना, उहे फहाशी, उहे फैलजंदी वञे थी। ऐं पोइ वरी इन खां अञा अॻिते कमु वधियो। पहिरियों रुॻो टेलीविज़न, वरी जेका, हालांकि असां इहो कोन था चऊं त टेलीविज़न ख़राबु आहे, बेनफ़्सी टेलीविज़न खे खणी मस्जिद में रखो, को मस्जिद पलीत कोन थींदी। ही प्रोग्राम त टेलीविज़न ते हले पियो प्रोग्राम, अलहमदुलिल्लाह असांजो मदनी चैनल जेको आहे त टेलीविज़न पूरो जेको आहे त हले पियो ऐं घरनि में वॾी इस्लाही उन्हनि जा प्रोग्राम त हलनि पिया। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां हिननि शयुनि खे मुस्बत तरीक़े सां इस्तेमालु ख़राबु, असां हिन खे मुस्बत तरीक़े सां इस्तेमालु कयूं, न कि असां हिन जे ज़रिए सां अञा गुनाहनि जा इर्तिकाब करण वारा बणिजूं। अल्लामा साहब हिकु ॻाल्हि इहा, ॿी ॻाल्हि त वरी इन खां अञा कमु अॻिते वधियो, मोबाइल निकिता। मोबाइल जे ज़रिए सां त हिन महिल अॼु अहिड़ी हालत थी वई आहे जो हर नौजवान, मां कॾहिं कॾहिं मेंबर ते वेही बि गुलाम नबी मैसर जो हिकिड़ो शेयर कोड कंदो आहियां त जॾहिं डिश एंटीना निकिती नी त गुलाम नबी मैसर चयो त मोहलत अॻ में हुआसीं रहंदो, डिश एंटीना मारे छॾियो, अटकल असां अंग्रेज़नि आहे, नसुल नओं असांजो खारे छॾियो। चई त हर नौजवान सटियो पियो आहे, ख़ुदि पोड़नि जो वात पटियो पियो आहे, हलड़ी डिश एंटीना हल तूं ॻाराणे में ॻारे छॾियो। माना जॾहिं इहे शयूं आयूं त हर नौजवान, हर पोड़ो, हर नंढो, हर को माण्हू जेको आहे त इन कम में रहिजी वियो। आख़िर में मां इहो पुछंदुसि त पंहिंजी नौजवान नसल खे इन फहाशी, बदफेली, बदकारी खां कीअं बचाइजे? अल्लामा साहब बचण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। पहिरीं ॻाल्हि इहा त असां उन्हनि जी तालीम ऐं तरबियत ते तवजो ॾियूं, तालीम सुठनि इदारनि में करायूं, सुठनि उस्तादनि जे निगरानीअ में उन्हनि जी तालीम थिए ऐं उन खां पोइ असां उन्हनि जे हर क़दम ते नज़र रखूं। छो त अल्लामा साहब माण्हू चवंदा आहिनि त असां पालियूं ॿारनि खे, कमाए उन्हनि जे लाइ अचूं, रिज़्क़ रोज़ीअ जी कयूं, या असां हिननि जी तरबियत कयूं। हालांकि मां चवंदो आहियां रोज़ीअ जे लाइ असां ते को वज़न ई कोन्हे, को न को पुछाणो थींदो त तो हिननि खे हेतिरो ही शइ खाराई या न खाराई, या तो हिननि खे सोन जा लुकमा ॾिना या न ॾिना। न, असांखां पुछा तरबियत जी थींदी त तव्हां हिननि जी तरबियत कई या न कई। इहा तरबियत जेको आहे असांखे करणी आहे, जंहिंजा असां ज़िम्मेदार आहियूं। ऐं उन तरबियत जे लाइ सभ खां पहिरियां बहितरीनु इहा ॻाल्हि आहे त असां ॿार जो उथण सां, अलामा साहब बसि हिकिड़ी ॻाल्हि मां इमाम समरकंदी रहमतुल्लाह जे हवाले सां चई करे पंहिंजे मौज़ूअ खे समेटियां थो, उहो इहो त औलाद जी तरबियत जे हवाले सां पहिरियों त उनजो नालो भलो रखूं। असां पहिरियों जेको औलाद जो हक़ु आहे उन नालो भलो रखूं। नंबर ॿी ॻाल्हि इहा त उनखे हक़ो हलाल जी कमाई खारायूं। ॿियो असांजे मथां लाज़िम माना इहो आहे त असां उनजे हलक में, निड़ीअ में जेको लुकमो विझूं उहो हलाल जो हुजे, ताजो उन में इहा शइ बाक़ी रहे। नंबर टी ॻाल्हि इहा त जॾहिं हू पढ़णु जहिड़ो थिए त सभ खां पहिरियां असां उनखे सुठी कंहिं तालीम ऐं तरबियत जे लाइ जेको आहे त असां कंहिं सुठे इदारे में छॾियूं। अॼु असांजा इदारा जेके आहिनि उन्हनि में फ़ाहिश फैलाई पई वञे, उन्हनि में जेको आहे त म्यूज़िकल प्रोग्रामनि जे लाइ कोशिशूं कयूं पियूं वञनि त हीअ माना थियणु घुरिजे। हालांकि इहो मुस्लमाननि जो शेवो ई कोन्हे को। असां उन्हनि ॿारनि खे क़ुरान ॾियूं, असां उन्हनि ॿारनि खे हदीस ॾियूं, असां उन्हनि जी सुठी तरबियत कयूं। आलिम, फाज़िल, मुजतहिद, मुफ़स्सिर, मुतब्बिर, उन जे लाइ अच्छा वरी उन जे लाइ बहितरीनु ॾिसो औरत, हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फ़सानी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे त जंहिं घर जी जो मर्द दीनदार आहे न उन जो दीन उन जे दरवाज़े जे चौखट ताईं हलंदो, पर जंहिं घर जी औरत दीनदार आहे उन जो दीन उन जे 7 पीढ़ियुनि ताईं हलंदो। तंहिंजे करे औरत बि असांजी अहिड़ी हुजणु घुरिजे, माज अहिड़ी हुजणु घुरिजे जंहिंमां पहिरियां ला इलाहा इल्लल्लाह जी लोली मिलणु घुरिजे, पहिरियां ला इलाहा इल्लल्लाह जी लोली मिले। पोइ इहो ॿार जॾहिं वधंदो इन जी तरबियत सुठी थींदी ऐं इन खे हिन महिल
जीअं दौर थी वियो आहे मोबाइल जो, ऐं असांजो ॿारु अनलिमिटेड मोबाइल पियो यूज़ करे, ऐं इहा कंहिंखे ख़बर कान्हे त मोबाइल जे अंदरि छा आहे। इन जा जेके एतिरा फ़ाइदा आहिनि उन खां 1000 गुना ज़्यादा इन जा नुक़सानात आहिनि उन्हनि खां। हालांकि इहा जिन गैर मुस्लिम ममालिक इन खे ठाहियो, उन्हनि बि अॼु जापान में 18 सालनि खां अॻे कंहिं बि ॿार खे मोबाइल ॾियण जी इजाज़त ई कान्हे का। इहो जापान जे कानून में पास थियल आहे बिल, त 18 सालनि जे खां अॻ में कंहिंखे बि जेको आहे त न ॾिनी वेंदी। जॾहिं उनजो NIC ठहंदो उन खां पोइ उहो मोबाइल जेको आहे त यूज़ करे सघे थो। त अलामा साहिब, इन्हनि शयुनि खां असां पंहिंजे औलाद खे बचायूं, असां औलाद खे नमाज़ जी तरगीब ॾियूं, असां उन्हनि खे चङाईअ जी तरगीब ॾियूं, त इनशा अल्लाह ताला असांजो मुआशिरो भलो थी पवंदो ऐं असां जेको आहे त इन्हनि शयुनि खां बची पवंदासीं। माशाअल्लाह अल्लामा साहब, तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां जेको मौज़ू ते गुफ़्तगू फरमाई, अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए ऐं अल्लाह पाक तव्हांजे इल्म में अमल में अञा वधीक बरकत अता फरमाए। मोहतरम मोहम्मद अवैस रज़ा कादरी साहब, आपका शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं मां पंहिंजे तमामु नाज़रीन और सामाईन जो शुक्रिया अदा करियां थो जेके पंहिंजो वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह पाक चाहियो त इंशाअल्लाह सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल हूंदो, प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो हूंदो। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक कादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सरकार के औसाफ का इज़हार करेंगे, सरकार के औसाफ का इज़हार करेंगे, हम पर भी करम सैयद अबरार करेंगे, हम पे भी करम सैयद अबरार करेंगे, सरकार के औसाफ का इज़हार करेंगे, हम पे भी करम सैयद अबरार करेंगे। सरकार की तौसीफ वजीफा है ज़ुबां का, 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 ये जुर्म अगर है तो कई बार करेंगे, ये जुर्म अगर है तो कई बार करेंगे, हम पर भी करम सैयद अबरार करेंगे, हम पे भी करम सैयद अबरार करेंगे। मुश्किल का हमें कब्र में एहसास न होगा, 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 हम सरवर कौनैन का दीदार करेंगे, हम सरवर कौनैन का दीदार करेंगे, हम पे भी करम सैयद अबरार करेंगे, हम पे भी करम सैयद अबरार करेंगे। जिस रोज़ कोई और मददगार न होगा, 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 उस रोज़ शफात मेरी सरकार करेंगे, उस रोज़ शफात मेरी सरकार करेंगे, हम पर भी करम सैयद अबरार करेंगे, हम पर भी करम सैयद अबरार करेंगे।
توصیف نبی ہوگی مقدر سے ظہوری، 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 جو اہل محبت ہے وہ اظہار کریں گے، جو اہل محبت ہے وہ اظہار کریں گے، ہم پر بھی کرم سید ابرار کریں گے، ہم پر بھی کرم سید ابرار کریں گے، سرکار کے اوصاف کا اظہار کریں گے، ہم پر بھی کرم سید ابرار کریں گے۔ روشنی جی वार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।